ग गा गे गी गो गू गो गौ गे गए हा हा हे ही हो हो हे है ज जा जे जी जो जू जो जो जे जय क का के की को को के कै ल ला ले ली लो लू लो लो ले लय म मे मी मो मू मो मौ मे मै ऐं साईं न ने नी नू न नु नू नो नौ ने नय प पा पे पी पो पू पो पौ पे पौ क का वरी कटिजी वियो आहे के की को कौ के ऐं कै पोइ वरी रा रे री रो रू रो रौ रे रै स सा से सी सो सू सो सौ से सै ईअं टी रहिजी वई आहे ट वरी पोइ ॿ ए ॾींदासीं त वरी टा और आ ॾींदासीं टे वरी ॿ ई टी टो टू टो टौ टौ बि ईअं लिखिबो तौ बि ईअं लिखिबो टे ऐं टे व वा वे वी वो वू वे वै वो य या ये ई यो खां पोइ ॿ ओ अचणा हा त यू थी वञे हा यो यू ऐं यो यौ ये यै हिकिड़ो ई वज़न आहे मथों खां वठी बसि भुली वञो त बसि मथे ॾिसो अ आ ए ई ओ ऊ ऐं ओ औ ए ऐ ज़ ज़ा ज़े ज़ी ज़ो ज़ू ज़ो ज़ौ ज़े ज़ै पर वरी पोइ ॿियो अखर मिलाईंदव न कोई बि त बसि उहो तव्हांजो वरी फुल लफ़्ज़ ठही वेंदो मसलन जेकॾहिं आहे ब त डी ए ड के क ब द क बा त बी डबल ए बा आर ए र ॿार बार बी आहे बे जेकॾहिं हणोसि बी आहे एल बिल ऐं कुल हणिणो आहे त वरी के यू एल कुल बिल्कुलु बी बी डबल ई बी हो त एच ओ हो छो त हो असां पढ़ियो आहे बी हो सम्झो न हिजे करे ईअं करिणो आहे बू बू कोई बि को लफ़्ज़ को हणी अखर हणोसि कोई आख़िर में मिसाल तौर ते बी एच डबल ओ के भूक भूक लफ़्ज़ मशहूरु आहे बो बी ओ बो सां ॿियो को लफ़्ज़ हणो मसलन तव्हां हणो था साईं छा हणंदव मिसाल तौर ते तव्हां एस हणो त बोस बोस टी हणो त बोट ऐं ॿियो भउ भउ कयोसि बी एच ए ओ भउ ठीकु आहे न भउ ईअं लिखंदासीं बे बी बे त बी ई डी बेड बी ई एल बेल ऐं बी ई के बेक वरी बै बैंश बी ए ई बै एन ॾेई करे बै एस एच हणंदासीं बैंश ईअं हिजे करे लिखी सघिजे थो सम्झो न पोइ माण्हू जेको आहे सो पाण जेकॾहिं मिसाल तौर ते पंहिंजी ॿोलीअ खे बचाइणु चाहे थो त अहिड़े नमूने सां हिजे करे लिखे त फ़ाइदो थींदो सभिनी जे लाइ फ़ाइदो थींदो बाक़ी जेकॾहिं सुस्ती करे त न ॿी ॿोली बि वरी कहिड़ो दुरुस्त लिखंदा आहिनि पंहिंजी ॿोली ते महिनत करे माण्हू हिजे करे लिखे हिकु ॿिनि दफ़नि खां पोइ बसि का तकलीफ़ न ईंदसि पोइ